अकबर खान तो पंहिंजी मौत के दावत ॾिनी आहे। तो रावल जे रूह खे रेड़ियो आहे अकबर खान। मां पंहिंजे भाउ जे रत जो हिकु हिकु कतरे जो तोखां हिसाब वठंदुसि। छो जो अकबर खान मुंहिंजो नालो रावल आहे, रावल। मां नथो चाहियां त इहो रावल असांखे को नुक़सान पहुचाए। असांखे नुक़सान पहुचाइण खां अॻु में इहो रावल संदसि भाउ चाकर खान वटि वञी पहुचे। हितां जो अमन बहाल करण जे लाइ इन रावल जो मौत ज़रूरी आहे। जेकॾहिं हिकु शख़्स जे मरण सां हितां जो अमन बहाल थिए थो न, त गमदार उनखे मारण में देर न करणु घुर्जे। रावल खान मूडे तैयारी करे मारण जी, उन खां अॻु में रावल खान खे मां तुफ करे छॾियां, ॼण रावल खान ॼाओ ई कोन हो। 24 कलाक तां तैयार रहजो। केॾी महिल बि हकल कयांव न त 1 मिंट बि न तरसिजो, उते अची कड़कजो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।